بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي असांजो जेको बरनामज आहे तअम्मुलात क़ुरानिया, जेके क़ुरान जी आयतूं पढ़ंदा आहियूं उन जा मौजिज़ा जेके आहिनि, जेके इंसान खे हाणे ख़बर पिया आहिनि के पुराणा के कीअं. सो ही 25 हलक़ा आहे, 25 दर्स आहे. सो इन में अॼु असीं इंशाअल्लाह पहिरां अॻे ॿुधायूं था त अल्लाह ताला असांखे हुकुम कयो आहे त अफ़ला यतदब्बरून क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा. हे क़ुरान जो जेको ज़िक्र आहे, जेको हिन में मौजिज़ा आहिनि, इंसान पढ़े ऐं उन जो तअम्मुल करे उन में सोचे त हिन में केॾा केॾा मौजिज़ा आहिनि अलाह जा. छो जे इंसान सिर्फ़ु पढ़ंदो ईअं त उन मां उनखे फ़ाइदो एतिरो न थींदो. तंहिंजे करे अल्लाह ताला असांखे जिथे किथे क़ुरान ॿी जॻह ते इहो जेको पहिरीं आयत मूंखे अफ़ला यतदब्बरून, इहा सूरत मुहम्मद. ॿी सूरत निसा में चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान वलो कान मिन इंदि ग़ैरिल्लाहि लवजदू फ़ीहि इख़्तिलाफ़न कसीरा. इहे 82 आयत सूरत निसा. वरी सूरत अल-मोमिनून चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अल-अव्वलीन. जिथे किथे अल्लाह ताला क़ुरान में इहो रुगो ज़िक्र करे थो त तव्हां तदब्बुर कयो, तव्हां सम्झो, क़ुरान पढ़ो, तव्हां इन क़ुरान मां फ़ाइदो वठो ऐं हिन में मौजिज़ा आहिनि, हिन में वॾियूं वॾियूं शयूं आहिनि, तव्हां सम्झो. सो इहो असांखे अलाह जो हुकुम आहे त असांखे इहो क़ुरान जो तदब्बुर करिणो आहे. सो अॼोकी जेके आयत असांखे सूरत अल-बक़रा में 166 जेके आयत सूरत अल-बक़रा में अल्लाह ताला चए थो अयवद्दु अहदुकुम अन तकून लहु जन्नतुम मिन नख़ीलिन व अअनाबिन तजरी मिन तहतिहा अल-अनहार फ़ीहा मिन कुल्लि थमरात وأصابه الكبر وله ذرية ضعفاء فأصابها إعصار فيه نار فاحترقت كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون. ही क़िसत आद जेके यमन जे पासे ऐं सऊदी जे विच में इहे हिकिड़ो क़ौम रहंदा हुआ पहिरियां. पोइ उन्हनि जा बाग़ ॿनियूं जबलनि जे विच में ऐं तमामु सुखा, उन्हनि खे सुख हो, पर अल्लाह जो चवण ते न हलिया ऐं उन्हनि जो वॾा जेके हा मरी विया. पोइ वरी जेके उन्हनि जे पोयां आया सदको कोन कढंदा हुआ, ज़कात कोन कढंदा हुआ, पोइ अल्लाह ताला उन्हनि खे इहो अज़ाब ॾेखारियो. मक़सदु आहे असांजी जंहिं आयत सां जंहिंजी अॼु आहे त उहो असाबहा इअसारुन फ़ीहि नारुन फहतरक़त. इहा आयत अल्लाह साईं चए थो मूं हुन ॾे वाचूड़ा मोकिलिया. हवा तेज़ जेकी थींदी आहे, हवा जेकी तेज़ थींदी आहे ऐं उहा हवा वाचूड़नि वांगुरु गोल थींदी आहे. इहा त सभु को ॾिसे थो ऐं सभु कंहिंखे अॻ में बि ख़बर हुई त हवा जेकी आहे इहा घरनि खे पटे छॾींदी आहे, वणनि खे पटे छॾींदी आहे. पर अल्लाह ताला हिन क़ुरान में 1400 साल असांजे नबी करीम जे अणपढ़ियल नबी ते इहो ज़िक्र कयो त इअसारुन फ़ीहि नार, यानी इहो वाचूड़नि में अंदरि बाह. इहे उलमा जेके पहिरियां मुफ़सिरीन जेके बि आहिनि चवनि पिया त हूंदो बाह, असांखे सम्झ में कान थी अचे, न असीं ॾिठो आहे, छो जो उन टाइम में इहा शइ हुननि न ॾिठी. पर अल्लाह ताला इहो इन जो ज़िक्र करे छॾियो त इन क़ौम आद खे, इन्हनि जो जेके ॿनियूं ॿारहा जबलनि जे विच में वॾी भली ज़मीन हूंदनि, पर अल्लाह से उन्हनि इन वाचूड़ा मोकिलिया, हवा तेज़ मोकिली. जीअं हुननि जा जेके इहे ॿनियूं खजूं अंगूरनि जा हूंदा आहिनि, इन्हनि ऐं खजूं हूंदियूं आहिनि, जेके बाग़ हूंदा आहिनि, अंब हूंदा आहिनि, सभु तबाह थिया हिकिड़ी राति जे अंदरि अल्लाह जे कुदरत सां. छो अल्लाह ताला चयो त इअसारुन फ़ीहि नार, यानी हिकिड़ो वाचूड़ा तेज़ आया हवा जा ऐं उन में अंदरि बाह हुई. हाणे हवा में अंदरि बाह कीअं थींदी, इहा त इंसान खे सम्झ में कान पई अचे जेसि ताईं इहो टाइम आयो 2003 में. इहो अमेरिका में उन्हनि ॾाढो इन शइ ते, छो जो ख़बर तव्हांखे ॿुधायोसीं त काफ़िर जेके असांजे हदीसूं नबी जूं ऐं क़ुरान जूं आयतूं खणी ऐं उन्हनि ते सर्च था कनि त हिननि जो नबी जेको सचो आहे, मंझंदि खणी नथा, पर चवनि था त हीउ सचो आहे ऐं इन्हनि मां असीं फ़ाइदो वठूं था. हुननि जे महिल इहे आयत पढ़ी इअसारुन फ़ीहि नार, पोइ हुननि अचे सर्च कई जिथे बि हवा ईंदी आहे हिननि जे मुल्क में तमामु घणी, त उन ते सर्च कंदा आहिनि त ॾिसूं छा आहे. पोइ इहो 2003 में हिननि पहिरियां हिकिड़ो वाचूड़ो ॾिठो त उन्हनि जी वीडियो भरियनि ऐं वीडियो परे खां भरे ऐं उनखे अंदरि ॾिसनि पिया त उन वाचूड़े में अंदरि हा बाइका ते वाचूड़े में विच में अंदरि बाह हुई, बाह तमामु तेज़. ही परेशान थी विया त वाह हवा जे अंदरि बाह कीअं थी, ऐं
हुन ख़बर आहे त यानी हवा जे अंदरि त बाह मुश्किल आहे, पर हुननि ॾिठो इहो वीडियो हुआ बार बार ॾिसनि पिया। वरी हुन पंहिंजे उलमानि सां वेही ॻाल्हि ॿोल कई त भई हीअ शइ कीअं आहे, असांखे सम्झायो, असांखे सम्झ में कोन थी अचे। वरी हुननि ॾिठो त मुस्लमाननि जी किताब में इहा शइ आहे, ॾिठनि त क़ुर में अलाह साईं चए थो इसारुम फीही नार। ॾिसो मुस्लमाननि को इन्हनि शयुनि बि सोचनि बि कोन था, पर हीअ ग़ैर मुस्लिमनि त बि इन में इन्हनि सर्च कनि था। ऐं अजीब शइ त इहा वरी हुननि 2012 वरी हुननि खे ख़बर पई त हिकिड़ो वाचूड़ा अचनि था ब्राज़ील में, ब्राज़ीलिया जेके अमेरिका जे ओरिया आहे थोरो, त वरी भॻा उॾाईं त ॾिसूं इहो वाचूड़ो अचे थो, ॾिसूं इन में अंदरि छा आहे। वरी इहो 2012 में वरी हुननि वीडियो भरिया जहाज़नि मां हेठां वाचूड़नि खे परे परे, त ॾिसूं त इन में छा आहे। पोइ ॾिठुनि साॻी शइ त इन वाचूड़नि में अंदरि बाह हुजे, ज़बरदस्त वॾी बाह। इहो 2012 में हिननि ॾिठो त बाइक ते जेके वाचूड़ो जेको आयो वॾो ब्राज़ील में, ऐं हुननि जे वाचूड़े में अंदरि बाह हुजे, जिथे बि इहो वाचूड़ो वञे पियो त बाह झंगलात खे बाह आग लॻी पई वञे, वॾी आग। ऐं यानी विसाण खां शइ वॾी हुजे, छो जो हुन जी स्पीड टन त 240 ते स्पीड हुजे। जीअं गाॾी 240 ते हले त छा ख़्यालु केॾी न स्पीड वॾी हूंदी। त हुननि ॾिठो त एॾी स्पीड में तेज़ आहे, ऐं उन जे विच में बाह आहे, जिथे बि लंघे थो त उहो मुल्कनि खे, ॻोठनि खे, झंगलात खे, बाग़नि खे, ज़मीनुनि खे साड़े थो छॾे सफ़ा। सो अजीब शइ आहे। ॾिसो न अलाह ताला असांखे 1400 साल इहा ॻाल्हि असांखे ॿुधाए छॾी अॻे ई। ऐं मुस्लमाननि खे पंहिंजे किताब जो, पंहिंजे क़ुर जो को बि क़दुरु कोन्हे, एतिरो बसि रुगो बसि अलाह जो कलाम पोतड़ी वेड़े रखे था छॾनि। ऐं ईअं न हुअणु खपे। इंसानु क़ुर पढ़े, तदब्बुर करे, ॾिसे त हिन क़ुर जा केॾा मौजिज़ा आहिनि, उहे कढी सिर्फ़ु पंहिंजे पाण ते न बीहारे अॻिते माण्हुनि खे बि पहुचाए। त ॾिसो न त आयत हिकिड़ी 1400 साल थी आहे, हींअर 2003 में सो बि ग़ैर मुस्लमाननि खे इहा शइ हुननि सर्च करे हुननि असांखे कढी, हींअर हुननि जे किताबनि में बि था पढ़ूं त ॾिसो त हीअ जेके तव्हांजे क़ुर में इहा आयत आहे त इहा सच आहे। इहे वाचूड़ा जेके गोल थियनि था, हुननि जी स्पीड वॾी आहे। ऐं हुननि ॾिठो त इहो वाचूड़ो जेको आहे 1000 मीटर त ज़मीन खां मथे आहे, यानी ज़मीन खां शुरू थो थिए वेंदे 1 किलोमीटर मथे, एतिरो मथे आहे। ऐं एतिरो हुन जी जेकी तेज़ अॻिते भॼण जी आहे, हवा जी उन जी स्पीड आहे 240 किलोमीटर, एॾो तेज़, ऐं साड़ींदो थो वञे जंहिं शइ ते अचे थो। त इहा अलाह ताला असांखे क़ौम आद जे बारे में ॿुधायो त जो क़ौम आद कफ़रो रब्बहुम, अलाह खे कुफ़रान कयो, अलाह खे न मञनि, अलाह जो वाजिबात, अलाह जा फ़र्ज़, अलाह जा हुकुम ते न हलिया, त अलाह ताला इहो वाचूड़ो उन्हनि ॾे मोकिलियो हो। त इहे असांजे नबी खां 1000 साल अॻु में हा, पर अलाह ताला असांखे क़ुर में ॿुधाए छॾियो त इहो अज़ाब जेको आहे तव्हांखे बि मिली सघे थो जे मुंहिंजे हुकुम ते न हलंदो। ऐं इहो हिकिड़ो क़ुर में अलाह साईं असांखे छो थो ॿुधाए त तव्हांखे बि मिली सघे थो, असांखे बि मिली सघे थो। जे अलाह जे हुकुम खां इंसानु परे रहंदो त इहो अज़ाब सभु कंहिंखे मिली सघे थो, ईअं कोन्हे त उन्हनि जे लाइ सिर्फ़ु न, इहो असांखे बि तव्हांखे मिली सघे थो त जेसि ताईं असीं मोटो अलाह ॾे, अलाह जे हुकुम ते हलूं। सो ॾिसो न त असां क़ुर पढ़ूं था, असां सम्झूं कोन था, जे सम्झूं था त उन ॾे को ज़हन कोन था ॾियूं त असां इन मां फ़ाइदो कीअं वठूं। हिकिड़ो किसो अचे थो इब्नुल मुनकदिर, इंशा अलाह उन जो ॿुधायूं था हिलियतुल औलिया में। इब्नुल मुनकदिर हिकिड़ो ज़ाहिद आबिद हो, वॾो ताबई हो। उन जो किसो आहे, हिकिड़ी राति वेही ऐं तहजुद पढ़े पियो, पोइ हिकिड़ी आयत ते पहुतो, पोइ हुन रोअणु शुरू कयो। पोइ सलाम वारा वेही रहियो ऐं रोअणु शुरू कयईं। त वरी उन जा जेके घर वारा उहो उथिया, हिन जे रोअण ते उथिया, त ॾिठुनिसि त रुॻो पियो रोए, ॾाढो तेज़ पियो रोए। वरी भरिसां हिकिड़ो पाड़े वारो हुन जो दोस्त हूंदो अबू हाज़िम, उहो बि हिकिड़ो वॾो ताबई हो, उनखे माण्हू मोकिलियो त हिनखे उहो अचु त हिते ई तुंहिंजो दोस्त रुॻो पियो रोए राति जो, ऐं अलाए छा थो थिएसि, ॾिसीसि तूं असांजो चवणु कोन थो करे। हू त तहजुद में हिकिड़ी आयत क़ुर जी पढ़ी इब्नुल मुनकदिर, त हू अबू हाज़िम आयो तकिड़ो, हिनखे अचे चयईं त छा थियो अथई। इब्नुल मुनकदिर अबू हाज़िम हुन खां पुछियो त छा थियो अथई, एतिरो रोई थो। चई त मां तहजुद पढ़ां पियो, हिकिड़ी आयत मूं पढ़ी, पर ॼण की पहिरियों दफ़ो थो पढ़ां त, ऐं बसि उन जे करे मां हींअर रोअण खे बंदि ई कोन थो करे सघां, ॾाढो थो ड्रिजां अलाह खां। सो चई त कहिड़ी आयत आहे। इहो अबू हाज़िम पुछे थो इब्नुल मुनकदिर ताबई खां। हुन चयुसि अलाह जे ताला जी जेकी आयत आहे सूरत ज़ुमर में 47,
वबदा लहुम मिनल्लाहि मा लम यकूनू यहतसिबून। इहा सूरत ज़ुमर जी आयत पढ़ी त हिन आयत में अल्लाह साईं चए थो त जेको तव्हांजे ख़्याल में बि कोन हो हाणे तव्हांजे अॻियां शइ आहे, यानी क़यामत जे ॾींहं जी अल्लाह सां ॻाल्हि थो करे। वबदा लहुम मिनल्लाहि मा लम यकूनू यहतसिबून, जेको हू के माण्हू ॾोह बि दुनिया में कंदा आहिनि, गुनाह कंदा आहिनि न, चवंदा अल्लाह गफ़ूर रहीम आहे, बसि जे ईअं चई पिया गुनाहनि में हलंदा थो। अल्लाह साईं चए थो त जे मौत खां पोइ क़यामत थींदी, पोइ तव्हांखे ॾेखारींदुसि सभु शइ अॻियां। सो अल्लाह साईं हिते चए थो बदा लहुम मिनल्लाहि मा लम यकूनू यहतसिबून, जेके हुननि जी सोच बि सम्झ बि कान्हे न हिसाब में ई त अहिड़ी शयूं असीं ॾिसंदासीं। दोज़ख ॾिसंदा, सिरात ॾिसंदा, हिसाब ॾिसंदा, सिज वेझे थींदो, सॼी दुनिया जी ख़ल्क़ गॾु हूंदी। त इहा आयत हिन इब्नुल मुंकदिर पढ़ी ऐं अबू हाज़िम खे जंहिं महिल ॿुधाई त अबू हाज़िम हुन जे भरिसां वेही रोअणु शुरू कयो। त ॾिठनि त ॿई पिया रोअनि। वरी हुन जा घर वारा आया, उन्हनि खे ॿिन्हिनि खे परचाइण में त हाणे बसि कयो, अल्लाह साईं गफ़ूर रहीम आहे। त हिननि चयो त बसि असांखे छॾियो, असीं आयत अहिड़ी पढ़ी आहे जो असांखे हींअर ॼण की क़यामत अॻियां थी नज़र अचे। सो ॾिसो न उन्हनि जो हाल अहवाल ऐं असांजो हाल अहवाल, मक़सदु इहो आहे त असांजो हाल ऐं हुननि जो हाल। हिकिड़ी आयत हुनखे ॾिस इब्नुल मुंकदिर था पियो इहो हुनखे सॼी राति रोअणु। वरी हू जेको दोस्त हुनखे वठी आयुसि उहो हुनखे आंदो त हिनखे परचा ॾिसीसि, त हाणे उन बि आयत जो यादि कई जा पढ़ी त हाणे उहो बि रोअण में शुरू थी वियो। सो असां तो मां असीं रोऊं था आयतूं पढ़ण में, जा अखियुनि मां को पाणी अचे थो, असांजी दिलियूं पकियूं थी वियूं आहिनि पथरनि खां बि, अलाह जे कलाम खां अलाह जो ख़ौफ़ कोन्हे। सो इहे क़िसा जेके ताबिईन जा सलफ़ सालिह जा आहिनि, हिकिड़ो दिलि खे थोरो नरमाई था कनि त इंसानु ख़ौफ़ करे अलाह जो, अलाह ॾे कुझु तवजो करे। हीअ असांखे दुनिया में केतिरा ॾींहं रहंदे यार, जे तुंहिंजा 30 साल उमिरि आहे, 40 साल, इहे तूं वेही सोच पंहिंजे मुंहुं त घणा इहे कीअं गुज़री विया आहिनि 30 साल या 40 साल तुंहिंजा। ॾिसंदे त ॼण की कल्ह को ॿार हुउसि, मां पढ़ंदो हुउसि या ॿनी ते हूंदो हुउसि या दुकान ते हूंदो हुउसि, अॼु मां वरी अछा पइजी विया आहिनि, मुछूं थी वियूं आहिनि, ॾाढी थी वई आहे। छा इहे 30 साल जेके गुज़री विया जल्दी, केतिरे अंदाज़े में चवंदे त ॼण की महीनो बि कोन्हे, ॼण की 5 ॾींहं आहिनि, ईअं पोइ ज़िंदगी ईअं तेज़ गुज़री वई। छा जेके ॿिया बि 30 साल अञा बि तुंहिंजे ज़िंदा हुजी त उहे वरी वॾा हूंदा छा? उहे त अथई वधीक ॾुखिया हूंदा, वधीक तकलीफ़ुनि में हूंदियूं। इंसानु जीअं वॾो थो थिए तीअं हुननि जा परेशानियूं वधनि थियूं, कम वधनि था, ख़र्च वधनि था। ॿियो त इंसान जो वॾो थो थिए त बीमारियूं वधनि थियूं, बीमारियूं विछड़नि थियूं त छॾनि नथियूं। सो इंसानु सोचे सम्झे त अलाह ताला खां माफ़ी घुरे ऐं अलाह जे क़ुर में तदब्बुर करे। जेतिरो क़ुर अलाह रसूल खां वेझे हूंदासीं त एतिरो असांजी दिलि खे कुझु सुकून मिलंदो। जे न त इंसानु चवंदो त मां मरी वञा ऐं मौत जे लाइ सिकंदो। अलाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं इल्मु नाफ़िअ ॾिए ऐं अमल सालिह ॾिए। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।